बि चओ न असां अॻिते वधूं न वधूं ॿिए कंहिंजो अॻिते वधणु बर्दाश्त न थींदो आहे असांखां। ईर्खा जे बसि अची वेंदा आहियूं, काथे नालो न ॿुधी वञे। उन ॾींहुं लिखियल हुयो न कंहिं सियाणे जी ॻाल्हि, जे अॼुकल्ह हिन दौर में बंदो चङो नज़रणु चाहे थो, चङो थियणु नथो चाहे। देखा देखी, हा मां हे कमु कयां थी माण्हू ॾिसी वञनि, हाणे ॾिसे न त सेवा कंदी आहे गुरुद्वारे में, हा हे त अछो वॻो पाए अची वेंदी आहे त संगत जी छोकिरी आहे। बेख दिखाए जगत को लोकन को बस की, बेखी बणिजी विया आहियूं, बेख ॾेखारे ॾेखारे माण्हुनि खे बस करणु लॻाऊं। पर यादि रखो एक्टिंग केतिरी बि वॾी हुजे न, फिल्म में केतिरी बि एक्टिंग कजे न, आख़िर 3 घंटनि जी फिल्म हूंदी आहे, बंदी थी वेंदी आहे। हिन सतगुरु जे दरबार में बि कोई फिल्मा न आहिनि हलंदियूं। अॼु बंदो चङो नज़रणु चाहे थो, हा मां सुठो आहियां, पर चङो थियण लाइ जेकी महिनत करणी आहे उहो कोई नथो करणु चाहे। चङो थियणो न आहे, नज़रणो आहे। हिन सेठ खे बि उहो ई कमु करणो, सतगुरु खे घर न वठी अचिणो हुअसि, पर हा जेको वठी अचे पियो उन में रंडक विझणी हुअसि। जगत राम खे कन भरे करे चए थो, जगत राम तूं चरियो आहे छा? तूं चए थो हे ग़रीब तुंहिंजी ओधर तुंहिंजो कर्ज़ लाहींदा, जंहिंखे खाइण लाइ कुझु न आहे, 200-250 वैल्यू रखनि था उन समय जा, 200 अलाए 250, एॾी पुराणी ॻाल्हि आहे। तोखे 200 रुपया काॾो आणे करे ॾींदा, न ॾिनो ई पोइ तुंहिंजो त नुक़सान थी वेंदो। जगत राम मन में सोचे थो, चङी ॻाल्हि हूअं ई दिमाग़ में घटि वेंदी, असांखे कोई बुरी ॻाल्हि विझी छॾे न उन टाइम भड़कजी पवंदासीं। चङियूं ॻाल्हियूं कोई 2 घंटा सम्झाईंदो न, हीअं कर हीअं न कर, हे शइ ग़लति आहे तुंहिंजे लाइ, न उते वकील बणिजी वेंदासीं। जे कोई ग़लति ॻाल्हि हिकु बुरी संगत लॻी वञे न, कोई हिकिड़ो बुरो कमु बुरो विकार कननि में विझी छॾे, हा हे ॻाल्हि कंदी न, पोइ हे छोकिरी हीअं करे थी तूं छो नथी करे, तूं घटि आहे छा? पोइ ॿिए ॾींहं के थी वई शुरू उहा बि चङी रीस न आहे। हा सालनि जा साल ॾिठो स्टेज ते हे छोकिरी सुखमनी साहिब पढ़े थी, न मां छो पढ़ां, पढ़नि थियूं न पढ़ण वारियूं, मां छो महिनत कयां? मां वेंदमि कीर्तन ते अछी ड्रेस पाए वेही रहंदमि, ठही जुड़ी ॿियो छा? उहो ई कमु आहे न असां सां। उनखे भड़कायईं, हे बि भड़कजी पियो, चङो कमु यादि न आयुसि, सेवा विसरी वियसि, हिकदमि सां कमु बंदि करे छॾियईं। हाणे हे पीउ पुट वीचारा रोज़ कमु तो लही, शाम जो चक्कर हणंदा हुया, ॾिसूं कमु काथे पहुतो। जगत राम करे तो तैयारी। अॼु सतगुरु जे अचण में सिर्फ़ु 2 ॾींहं पिया हुया, अची करे पीउ पुट चवनि था, जगत राम ॾे हाल, तैयारी काथे पहुती, सेवा हले थी? जगत राम चए थो मां न करे ॾींदुमि लंगर तैयार। जीअं ॿुधऊं जगत राम चयो मां लंगर तैयार न करे ॾींदुमि, ॿई चवनि था जगत राम मज़ाक न कर, सतगुरु खे तुंहिंजे चवण ते वेनती करे आया आहियूं, सतगुरु ॿिए ॾींहुं अचणा आहिनि, संगत तैयार आहे, तूं चए थो लंगर तैयार न करे ॾींदुमि, तूं वाइदो न करे आ त असां वेनती न कयूं आहे न, तोखो पुछी करे त वेनती कईसीं। जगत राम चए थो न, पहिरियों मुंहिंजी तिरी ते पैसा रखो, पोइ मां तव्हांखे करे ॾींदुमि, बग़ैर पैसनि न करे ॾींदुमि। फिरी वियो। ॿई वीचारा ॼण ईअं लॻे पियो ज़मीन ई के कढी छॾी पेरनि हेठो, परेशान थींदा अची घर वेठा। उहा राति गुज़री वई। सुबुह जो उथी करे पुटु चए थो पीउ खे, पिताजी हिकिड़ी ॻाल्हि चवां मन में आई आहे, कमु ॾाढो माड़ो आहे, ॾाढो ग़लति कमु आहे जेको चवां थो मां, पर हा जे उहो कमु कयो न सेवा निभी वेंदी। कमु ॾाढो माड़ो आहे, पर जेकी सज़ा मिलंदी न उहा बि वरदासीं। पीउ चएसि थो मूसन कहिड़ो कमु आहे? मूसन चए थो पिताजी पंहिंजे पाड़े में हिकु सेठ रहंदो आहे, चोरी करणु ग़लति कमु आहे, गुरू मना कई आहे नाहे करणी, चोरी विकार आहे। पर पिताजी जे काथे न कयोसीं, जे पैसनि जो बंदोबस्त न थियो, लंगर तैयार न थियो, बेइज्जती थींदी उहा अलॻि, पर हा गुरू पहिरियों दफ़ो घर अचे, संगत पहिरियों दफ़ो घर अचे, ख़ाली पेट हली वञे, सेवा न करे सघूं, पिताजी पोइ इहे कर्म जेके कमाए वेंदासीं वरी इन्हनि जा लेखा केरु ॾींदो? पीउ खे चए थो पिताजी कमु चोरी करणु ग़लति आहे, पर हिकु कमु कयूं था, सेठ जे घर हली राति जो चोरी करे जेतिरा पैसा खपंदा आहिनि खणी अचूं था,
बे के हिकड़े रुपए के भी हथ न लाईदासीं। और हाँ, जेड़ी माल असां लंगर तैयार करे सतगुर थी विया घरों असांजे संगत हली वई, पोइ असां पाण सेठ ॾे वेंदासीं, वञी करे ॿुधाईंदासीं त तुंहिंजे घर चोरी असां कईसीं, जेकी सज़ा तोखे ॾियणी आहे तूं ॾे, पर पैसा भी उनजा वापसि ॾींदासीं। प्यू भी राज़ी थी वियो, ठीकु आहे। गुरु वाकई नाराज़ थी वञे घरों, संगत खाली पेट बुखी घरों हली वञे, उहो बर्दाश्त न थींदो। मसे त संगत खे राज़ी कयो अचण जे लाइ। अॼु राति पई अध रात जो ॿई पीउ पुट उनजे घर जे पोएं दरवाज़े ॾों हिकु वॾो सोराख़ जारो ठाहे करे पुट खे पीउ टपायो, हेठि वियो। जीअं हेठि लथो, हेॾो होॾो करे काथो न काथो पैसा हथ कयईं, 200 रुपया। बाक़ी कंहिं हिकिड़े वधीक दाणे खे बि हथ न लाथईं, कंहिं शइ खे न। जीअं पैसा खणी पीउ खे हथ में ॾिनई, जारे मों निकिरे पियो। निकिरदे हाणे लहण माल त लही वियो जहिड़ो तेड़ो, निकिरण माल सिर ॿाहिरि निकिरी आयोसि, धड़ फासी पियो संदर, जंग फासी पियो सेठो कंहिंमें, हाणे ॿाहिरि निकिरी न सघे। आख़िर कोशिशा करे करे भउ थियनि पियो, मतां कोई उथी अचे, कोई ॾिसी वठे। चोरी जो दाग जेको लॻंदो लॻंदो, सेवा अधूरी रहिजी वेंदी। गुरु वापसि हलियो वेंदो असांजे घरों, ईअं ई नाराज़ थी वेंदो। अञा हाणे पुट चए थो पीउ खे, पिताजी मरणो त आहे, मौत त उहो ई ईंदी। अॼु न मरियुमि, सुबुह न मरियुमि, महीने खां पोइ या चलो सालनि खां पोइ मरणो त आहे। पोइ पिताजी छो न गुरु जी सेवा कंदे कंदे साह निकिरी वञे, पोइ मरण बि परवान थी पवंदो। हिकु कमु कयो, जे वधीक हाणे कोई हलचल थी, कोई गोड़ थियो, कोई न कोई उथी ईंदो, पकड़जी वेंदासीं, सेवा रहिजी वेंदी। हिकिड़ो कमु कयो पिताजी, छॼो मुंहिंजे धड़ खे हिते, मुंहिंजो सिर कटे करे पाण सां गॾु खणी करे हलिया वञो। पुट चए पीउ खे, मुंहिंजो सिर कटे करे हलियो वञ, धड़ खे हिते छॾ। पीउ रड़ करे चएसि तो, मूं सन छा चईंदो, कीअं सिर कटे करे खणी करे हलियो वञा, जे पकड़जी पियासीं बि सुखा जेकी सज़ा मिलदी भोगींदासीं। हथ जोड़े करे उतो जारे मों चए तो, न पिताजी, मन में आस हुई अलाए केतिरनि सालनि खां, अलाए केतिरे अरसे खां त गुरु अर्जन देव महाराज लाहौर अचनि। लाहौर अची विया, ॿियनि जे घर वञी कीर्तन ॿुधा तसे, जे अॼु वेनती करे आया हूं, मसे सतगुरु राज़ी थी घर अचनि था, घर अचनि, अञा सेवा न कमाए सघूं, अञा पाप सिर ते चढ़ी वञे। न पिताजी, मरणो त उहो ई आहे न, ज़िंदगी कहिड़ी सच आहे, ज़िंदगी त आहे ई कूड़, अॼु न सुबुह ख़तम थी वेंदी, पोइ छो न सतगुरु जी सेवा कंदे कंदे हली वञे, सिधो सचखंड वञी पहुचंदो। मुंहिंजो सिर कटे खणी हलिया वञो। पीउ बि वधीक देर न कई, सिज निकिरण लॻो, रोशनी थिए पई। हिकदम सां कोई खणी आयो कुहाड़ो ॻोल्हे करे, पंहिंजे सके पुट जो सिर कटे करे चादर में लपेटे छाती सां लॻाए घर खणी आयो।